नाज़रीन, कंबर खां रिपोर्ट शामिल कयूं था त जमियत उलमा इस्लाम ज़िले कंबर सदात कोट सूबे सिंध अंदर तइलीमी इदारनि में मौसीक़ी सेखारण वारे फ़ैसिले खे मुस्तरद करे छॾियो। मौलाना जुनैद अहमद तुन्नियो ऐं हाफ़िज़ अब्दुर्रहमान खोखर जी क़यादत में दारुल क़ुरान मदीना खां कंबर प्रेस क्लब ताईं रैली कढी वई, जंहिंमें सवें JTI जे शागिर्दनि शिरकत कई। रैली खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त अॼु खां पहिरियां 2019 में बि पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे तरफ़ां अहिड़ो बेहूदा फ़ैसिलो कयो वियो हो। उन वक़्तु बि JTI तरफ़ां अहिड़े बेकार फ़ैसिले खे मुस्तरद कयो हो ऐं अॼु बि उन फ़ैसिले खे मुस्तरद कयूं था। हिन वक़्तु अवाम बेरोज़गारी ऐं सियासी कशमकश जी दलदल में फाथल आहे। हिन मौजूदा सूरत हाल जो फ़ाइदो वठंदे अहिड़ो फ़ैसिलो कयो वियो आहे। अॻवाननि वधीक चयो त स्कूल जे अंदरि मौसीक़ीअ जो टीचर भर्ती करणु इस्लाम ऐं क़ुरान जी तालीमात जी खुली मुखालफ़त आहे, जेका इस्लाम ऐं सिंधी सक़ाफ़त सां दुश्मनीअ जे मुतरादिफ़ आहे। अहिड़ी बेहयाई हरगिज़ बर्दाश्त न कई वेंदी। अॻवाननि में अब्दुल समद तुन्नियो, अब्दुल हई अब्बासी, मोहम्मद यूनुस लाखो ऐं ॿियनि शिरकत कई।